अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक़ 6 शुरू कंदासीं सिंधी 12 किताब जो। शुरू कयूं था। पहिरीं असां हुनखे हिज कंदासीं, पोइ रवां पढ़ंदासीं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, का पेश को, सबक। छे ज़बर छ, हे वा नून पेशो हूँ, छहूँ, सबक छहूँ। बेवा पेश बू, टे ज़बर ट, बूट। हे ये ज़रे ही, बेवा पेश बू, टे ज़बर ट, बूट। अलमंद आ, हे ज़रे ही, नून ज़रे न, आहे न। हिय ही, बूट आहिन। स्वादवा पेश सू, फे ज़बर फ, सूफ। हे ये ज़रे ही, स्वादवा पेश सू, फे ज़बर फ, सूफ। अलमंद आ, हे ज़रे नून ज़रे न, आहेन। ही सूफ आहिन। तेवा पेश तू, ते ज़बर त, तूत। हे ये ज़रे ही, तेवा पेश तू, ते ज़बर त, तूत। अलमंद आ, हे ज़रे ही, नून ज़रे न, आहेन। ही तूत आहिन। डे पेश डू, खे ज़बर ख, डुख। सीन पेश सु, खे ज़बर ख, सुख। स्वादलिफ सा, फे पेश फु, साफ। बेवा पेश बू, टे ये ज़रे टी, बूटी। काफ वा पेश कू, काफ ज़बर क, कूक। सीन वा पेश सू, टे ज़बर ट, सूट। हाणे था हिनखे रवां पढ़ंदासीं। सबक छहूं। बूट ही, बूट आहिन। सूफ ही, सूफ आहिन। तूत ही, तूत आहिन। डुख, सुख, साफ, बूटी, कूक, सूट। अगर तव्हांखे वीडियो पसंद आई आहे त दोस्तनि सां शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। थैंक्स फॉर वॉचिंग।